ॿुधाइनि कीअं आहियो सईद भाउ हमीर ख़ान मुंहिंजो प्यारो दोस्त भाउ असांजो ईअं सम्झो त सफ़ा वेझनि खां वेझो दोस्त हमीर ख़ान चए थो त हर तरफ ख्वाहिशात का उधम मचा हुआ है नसीहत की आवाज़ कहाँ से सुनाई देगी। वाह 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 अॻिते छा आहे। माय अपकमिंग उर्दू शॉर्ट फिल्म यार ये नहीं लाइट घटा छा ॿुधायांसि भला। गुमशुदा आवाज़ की दस्तक ज़बरदस्त रिटन बाय हमीर ख़ान डायरेक्टेड बाय मुनीर शेख। वाह तो या तो ज़रूर ॾिसबी यही।